अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। खानवाण जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी कैंपस स्कूल खानवाण में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शानदार तक़रीब कोठाई वई। प्राइमरी स्कूल खानवाण में चौथी ऐं पंजी क्लास जे उस्तादनि मोहम्मद यूसुफ जोखियो ऐं उस्ताद इशफाक अहमद चन्ना ऐं हेड मास्टर शफ़ीक अहमद कूंदर जे ताउन सां मुनक़िद कयल तक़रीब में स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि शहरनि साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जो आगाज़ क़ुरान पाक जे तिलावत सां थियो, जंहिंखां पोइ फीज़ान मल्लाह, असदुल्लाह कूंदर, काशिफ अली सूमरो, यासिर सहतो, वज़ीर अली कूंदर, सुमेर सहतो, माहनूर बानू, सवेरा खातू, अम्बरीन सूमरो, चाहत बानू नातू चई वेठलनि ते वजतारी करे छॾियो। शागिर्दनि पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में तक़रीरूं कयूं, जंहिंमें शहज़ाद अली सोलंगी, अमुन अली कूंदर, सद्दाम हुसैन कूंदर, कामरान चन्ना ऐं ॿियनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में तक़रीरूं कयूं। होॾां उस्ताद गुलाम मुस्तफ़ा कूंदर, उस्ताद अब्दुल हमीद कूंदर, उस्ताद वली मोहम्मद लोहर, ज़ुल्फ़कार भट्टी, उस्ताद हसन कूंदर, उस्ताद रियाज़ लोहर ऐं ॿियनि ख़िताब कयो। आख़िरी में स्कूल जे हेड मास्टर उस्ताद शफ़ीक अहमद कूंदर, उस्ताद मोहम्मद यूसुफ जोखियो, उस्ताद इशफाक अहमद चन्ना आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ओढाया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।